मेड़ मां ख़बर ईंदा हलो त मेड़ वेझो ॻोठ सोराब खान छजड़ो में 80 करोड़ जी लागत सां ठहियल मेड़ शहर लाइ मेन वाटर सप्लाई स्कीम करप्शन सबब केतिरे वक़्त खां नाकारा बणियल वाटर सप्लाई स्कीम जी लॻायल सोलर प्लेटूं पिण मुकमिल ख़त्म। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेहड़ मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रसूल पंहिंजी हिन रिपोर्ट में। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेका मेहड़ म्यूनिसिपल कमेटी जी जेका मेहड़ जे लाइ स्कीम आई वाटर सप्लाई स्कीम आहे हितां स्टार्ट थी थिए ऐं हेॾा तव्हां ॾिसी सघो था त हीअ जेको आहे पंहिंजो दादू कैनाल जेको आहे असां साम्हूं तव्हांखे ॾसूं था, तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो था त हीअ दादू कैनाल जेको आहे पंहिंजो हिते हितां ई जेके पोइ तव्हां ॾिसो बैकग्राउंड में त हिते जेके हिते बिजली जो निज़ाम जेको आहे पंहिंजो नकारा आहे। इन खां बाद में जेको आहे त सोलर जेको सिस्टम आहे उहो तव्हां ॾिसी सघो था त हिते बिल्कुलु नकारा आहे ऐं हिते को बि इंतिज़ामी तौर ते का बि माना मतिलबु हिकिड़ी शइ नज़र न पई अचे। उन हवाले सां असीं हिते मौजूदु आहियूं ऐं असां सां गॾु हितां जा मक़ामी माण्हू मौजूदु आहिनि ऐं असीं उन खां पुछंदासीं त हीअ हक़ीक़त छा आहे ऐं जेका पंहिंजो हिन सिलसिले में तव्हांजो छा चवणु आहे। तव्हां पाण ॾिसो था जेके अर्बन रुपयनि जी स्कीम वाटर सप्लाई मेहड़ खे ॾिनी वई आहे, मेहड़ जे शहरनि जे लाइ अर्बन रुपयनि जी स्कीम नाकारा लॻी पई आहे, 3 साल नाकारा लॻो पिया। तव्हां ॾिसो जेको माना उन में का बि हिनखे सप्लाई खे पाणी नथो माना नथी बिजली ॾिनी वञे, उहो ॻोठनि खे ॾिनी पई थी वञे। CMO बाबर मंगसीअ जा इहे हाल आहिनि। हिते का बि इंतिज़ामिया तव्हांखे नज़र नथी पई अचे। तव्हां ॾिसो दरनि खे सालनि खां ताला लॻल आहिनि, तव्हां दरनि खे ॾिसो दर हीअ प्लेटूं पखा आहे प्लेटूं जेके आहिनि उहे नाकारा लॻी पियूं आहिनि, भॼी भोरा थी वियूं आहिनि, मोटर खजी विया आहिनि। अॼु ताईं बाबर मंगसी जेको बजेटूं त हड़प करण जे लाइ वेठो आहे, बाक़ी का बि अहिड़ी सहूलियत न आहे। असां बार बार इंतिज़ामिया खे चवंदा आला अख़्तियारनि खे त हिन नोटिस वठी ऐं जांच कराई वञे त हीअ स्कीम जेके हेॾे अर्बन रुपयनि जी आहे नाकारा छो लॻी पई आहे। बाक़ी ऑफिसर बाबर साहब हर हफ़्ते विज़िट करणु ईंदो आहे, बाक़ी असां 24 कलाक आहियूं, हिनखे साल खनि थी वियो आहे बंदि पियो आहे। बाक़ी बाबर साहब ईंदो आहे, कमु जारी आहे, कमु हलंदड़ आहे, कमु हले बि थो। ऑफिसर ईंदा आहिनि, बाबर साहब कमु माना जारी आहे, कमु इंशाल्लाह हे हफ़्ते खनि मथां पंहिंजो माना हे हलाईंदासीं प्लान। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।